अल्लाह तबारक व तआला हज़रत इंसान खे बेशुमार नेमतूं अता फ़रमायूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला इंसान खे वसीले जी अज़ीम नेमत सां मालामाल फ़रमायो आहे। वसीले जी हक़ीक़त इहा आहे त वसीले जे ज़रिए कंहिं बि मक़सद ताईं पहुचण ऐं जंहिं चीज़ जे ज़रिए मक़सद ताईं पहुतो उन्हीअ चीज़ खे वसीलो चइबो आहे। वसीले जा मुनकरीन जेके वसीले खे नाहिन मञींदा या त उहे एॾा जाहिल आहिनि जो इन्हीअ ॻाल्हि खे सम्झी न सघिया आहिनि। अगरि इन्हीअ ॻाल्हि खे सम्झी चुका आहिनि त मुनाफ़िक़ आहिनि जो ॿियनि खे सम्झण नथा ॾियनि। वसीले खे शिर्क चवण वारा इन्हीअ ॻाल्हि ते गौर फ़िक्र कनि त वसीले जे बग़ैर जीअण महाल आहे। जीअण मुश्किल आहे त जी सघिजे थो, लेकिन तकलीफ़ वारे तरीक़े सां। अगरि जीअण महाल थिए त कंहिं बि सूरत में नथो जी सघिजे, छो जो इंसान जे अचण जो वसीलो उन्ही जा माउ पीउ बणिया ऐं उन्ही जी परवरिश जो ज़रियो वसीलो उन्ही जा माउ पीउ बणिया। इंसान जे ॾिसण जो वसीलो अखियूं बणियूं, इंसान जे ॿुधण जो ज़रियो कन बणिया, इंसान जे ॻाल्हाइण खाइण ऐं दीगर कमनि में इस्तेमाल थियण जो वसीलो ज़बान वात बणिया, इंसान जे हलण जो वसीलो पेर बणिया, ॾियण वठण जो वसीलो हथ बणिया। अलबत्ता इहे अल्लाह जूं वॾियूं नेमतूं आहिनि जिन जो ॻाणेटो नथो करे सघिजे। अल्लाह जी तमाम नेमतुनि जो क़दर कयो वञे। वसीले खे शिर्क चवण वारा शायद इन्हीअ ॻाल्हि खे सम्झी नाहिन सघिया त शिर्क छा खे चइबो आहे। अल्लाह तबारक व तआला जो कंहिंखे शरीक बनाइण, अल्लाह तबारक व तआला जी इबादत वांगुरु उन्ही जी इबादत करण, उन्ही खे पंहिंजो महबूद मञण, इन्ही खे शिर्क चइबो आहे। ऐं दुनिया जे अंदरि तमाम वसाइल वसीला अल्लाह ताला इंसान खे मुहैया करे ॾिना। अगरि वसीले खे मुतलक़न ॾिठो वञे त वसीले खां बग़ैर जीअण बिल्कुलु महाल आहे। जेके माण्हू वसीले खे शिर्क चवंदा आहिनि उन्हनि जे बमूजिब अल्लाह खां अलावा ॿियनि खां घुरण शिर्क, ॿियनि खां मदद वठण शिर्क। त इन्ही तरीक़े सां शिर्क चवण वारा पाण इन ॻाल्हि ते गौर फ़िक्र कनि, छो जिन जे नज़दीक वसीलो शिर्क नाहे उन्हनि जे लाइ त को बि गुनाह नाहे। ऐं जेको ख़ुदि वसीले खे शिर्क मञे ऐं शिर्क जो कमु करे त उन्ही जी सज़ा उहो पाण तजवीज़ करे। इन्ही ॻाल्हि जे बमूजिब अगरि पंहिंजी घरवारीअ खां पाणी घुरई, मानी घुरई, ज़रूरत जी का चीज़ घुरई त मुशरिक थियो। मजबूरीअ में कंहिं वटि मदद जे लाइ वियो त मुशरिक थियो। पेरनि जे ज़रिए हलण फिरण शिर्क, हथनि जे ज़रिए ॾियण वठण शिर्क, अखियुनि जे ज़रिए ॾिसण शिर्क। जनाब, इन्हनि माण्हुनि खे इहा ॻाल्हि त नज़र नाहे ईंदी, लेकिन जॾहिं बि बाना अल्लाह जे हुज़ूर कंहिं चीज़ खे वसीलो बनाईंदा आहिनि त उन्ही ॻाल्हि ते हिननि खे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। अल्लाह तबारक व तआला ख़ुदि पंहिंजे ॿारनि खे रस्तो ॾेखारियो त मुंहिंजे तरफ़ वसीलो ॻोल्हियो। इंसान दुनिया जे कंहिं मक़सद खे हासिल करण जे लाइ हर तरह जे वसाइलनि ते कुदरत रखण जी तमन्ना रखंदो आहे। इंसान चाहींदो आहे त मूं वटि तेज़ खां तेज़ तरीन वसाइल हुजनि जिन जे ज़रिए आउं मिंटनि जो कमु सेकंडनि जे अंदरि करियां। इंसान चाहींदो आहे त मुंहिंजो डॉक्टर अहिड़ो हुजे जंहिं जे वसीले सां आउं यकदम शिफ़ायाब थियां। इंसान चाहींदो आहे मुंहिंजी सवारी एॾी तेज़ हुजे जंहिं जे वसीले सां आउं मक़सद मंज़िल ताईं पहुचां। इंसान चाहे थो त मूं वटि दुनिया जा तमाम वसाइल हुजण खपनि, लेकिन जॾहिं अल्लाह जे हुज़ूर वसीले जी ॻाल्हि ईंदी आहे त कुझु माण्हुनि खे तकलीफ़ थियण लॻंदी आहे।
जंहिंजो रस्तो ख़ुदि ख़ुदा ॾसियो त मुंहिंजे तरफ़ वसीलो ॻोल्हियो। ऐं ॿी जाइ ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब जे ज़रिए उन्हनि माण्हुनि खे पैगाम ॾिनो त उहे माण्हू जेके पंहिंजे रब ताईं पहुचणु चाहिनि था, रब जी मोहब्बत हासिल करणु चाहिनि था, पंहिंजे रब सां मोहब्बत करणु चाहिनि था, रब उन्हनि खे पैगाम ॾिनो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। कुल ए महबूब फरमा उन्हनि माण्हुनि खे जेके अल्लाह सां मोहब्बत करणु था चाहिनि। अल्लाह पंहिंजी मोहब्बत जो वसीलो रस्तो इंसाननि खे बयान पियो फरमाए। फत्तबिऊनी अल्लाह जा महबूब था फरमाइनि त अगर को अल्लाह ताईं पहुचणु चाहे थो, फत्तबिऊनी मुंहिंजी पैरवी कनि, मुंहिंजी इताअत कनि। जनाब हासिल अल्लाह जी ज़ात खे करणो आहे, पहुचणो रब ताईं आहे, लेकिन रब हुक्म ॾे त पहिरीं मुंहिंजे महबूब जी ग़ुलामी करियो, मुंहिंजे महबूब जी इतबा करियो, उन्ही जी पैरवी करियो। उन्ही खां पोइ छा थींदो? वयहबिबकुमुल्लाह, पोइ तव्हां पहिरीं चाहियो त असां अल्लाह सां मोहब्बत करियूं, लेकिन अल्लाह जे ॾिनल रस्ते ते जॾहिं तव्हां हलिया, उन्ही रस्ते खे इख्तियार कयो त युहिब्बुकुमुल्लाह, पोइ ख़ुदि रब तव्हां सां मोहब्बत कंदो। मूंखे ॿुधायो, आऊं कंहिंसां मोहब्बत जी दावा करियां, छा इहो काफ़ी आहे या जंहिं सां मोहब्बत करियां थो उहो बि मूंसां मोहब्बत करे? ऐं रब फरमायो त सिर्फ़ उन्हनि सां मोहब्बत न बल्कि वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम, ऐं उन्हनि जा गुनाह बि मुआफ़ फरमाए छॾींदुसि। जनाब मोहतरम, दुनिया में कुछ मर्तबो रखण वारी शख्सियत वॾेरो आ, रईस आ, सरदार आ, वज़ीर आ, वज़ीर आला, वज़ीर आज़म या कंहिं ताईं बि पहुचण आसान नाहे हूंदो। उन्ही ताईं पहुचण जे लाइ विच में काफ़ी वसीला वठणा पवंदा आहिनि। जनाब, त पोइ कीअं थो थी सघे जो बानो बसि उथे, वुज़ू पूरो करे न करे, फ़राइज़ जो इल्म रखे न रखे, डायरेक्ट अल्लाह ताईं पहुचे? अल्लाह तबारक व तआला जे वलियनि जे दर ते जेके वेंदा आहिनि, उहे कॾहिं बि उन्हनि खे पंहिंजो रब नाहिन सम्झंदा, उन्हनि जी इबादत नाहिन कंदा, उन्हनि जी पूॼा नाहिन कंदा, त पोइ मुशरिक कीअं थिया? उहे सिर्फ़ अल्लाह जे नेकनि खे वसीलो बनाए करे अल्लाह खां घुरंदा आहिनि, त पोइ उहे मुशरिक छो? जनाब मोहतरम, अगर को मज़ार जे अंदर पूॼा पाठ वारो अंदाज़ रखे या मज़ार ते सजदे वारो निज़ाम रखे, त उन्ही खे असां बि कॾहिं बि दुरुस्त न चवंदासीं, छो ही ग़लत अमल आ। अल्लाह तबारक व तआला जे महबूब जे दीन में ताज़ीमी सजदो भी हराम आ। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारनि खे, वलियनि खे बेशुमार ताक़तूं ऐं अज़मतूं अता फरमायूं आहिनि। हिननि जा मर्तबा, हिननि जूं करामतूं उहे चीज़ूं आहिनि जेके इंसान जे अक़ल में नथियूं अची सघनि। अगर इंसान सिर्फ़ पंहिंजे अक़ल ते ही ज़िंदगी गुज़ारणु चाहींदो त उहो गुमराह थी वेंदो। अल्लाह जी राह में जिहाद करण वारा, शहीद थियण वारा ज़िंदा हूंदा आहिनि, जंहिंजो बयान अल्लाह तबारक व तआला ख़ुदि बयान फरमायो। हालांकि उन्हनि जो ज़िंदा हुजण अक़िल तस्लीम नाहे कंदो, लेकिन हिये उहे ॻाल्हियूं आहिनि जेके ईमान जे ज़रिए तस्लीम कयूं वेंदियूं आहिनि। तव्हां ऐं असांजी ज़िंदगीअ में अहिड़ियूं बेशुमार ॻाल्हियूं आहिनि जिन खे अक़िल जे ज़रिए न बल्कि ईमान जे ज़रिए सम्झो वेंदो। तमाम दोस्तनि या अहबाबनि खे गुज़ारिश आहे त ख़ुदा पाण खे पंहिंजे नस्लुनि खे गुमराह माण्हुनि खां बचायो, मुनाफ़िक़नि खां बचायो, इस्लाम जी सही माना में तालीम हासिल करियो,
इल्म वारनि जी सोहबत इख्तियार करियो, अल्लाह वारनि जी सोहबत इख्तियार करियो, यकीनन ज़िंदगी गुलो गुलज़ार बणिजी पवंदी। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमाम मुसलमाननि खे आलम इस्लाम खे बेशुमार एतरा वसाइल अता फरमाए जो केर कॾहिं कंहिंजो मोहताज न रहे, जो कॾहिं कंहिंजी अख में को लुढ़क न अचे, कंहिंजे दिल में को दर्द न रहे। अल्लाह खां इहा ई दुआ आहे।